पीपी अॻवान हाजी नवाब ख़ान वसाण राणीपुर लॻो टलियाबाद वसाण मरहूम पीरी वसाण जी राजगाह ते पहुतो, जिते हुन मरहूम अल्लाह बख़्श उर्फ़ पीरी वसाण जी वफ़ात ते संदसि पोयरनि ज़वार अमीर बख़्श वसाण, संदसि पीउ जीवाण वसाण ऐं ॿियनि सां ॾुख वंडियो ऐं मरहूम जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी। ताज़ियत दौरान पीपल्स पार्टी जा मक़ामी अॻवान वॾेरो ग़ुलाम असगर वसाण, उस्ताद दिलमुराद वसाण, शहबाज़ ख़ान वसाण समेत इलाइक़े जूं मौज़ूद शख़्सियतूं वॾे अंग में शहरी शरीक हुआ। उन मौक़े ते हाजी नवाब ख़ान वसाण सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जेको बि कमु न कंदो उहो अॻिते हली ॾाढो ॾुखियो थींदो। मिलंदड़ बजट सही नमूने इस्तेमालु थी रही आहे। पीपीए जा चेयरमैन पंहिंजो कमु सही नमूने करे रहिया आहिनि। पीपी सिंध सूबे में वॾा तरक़ियाती कम कराया आहिनि। हिन चयो त पीपल्स पार्टीअ ते तनक़ीद अजाई थी रही आहे, तनक़ीद कंदड़ पाण ई न रहंदा। कैमरामैन ऐं रिपोर्टिंग टीम सां गॾु शकील अहमद शेख, कोशिश डिजिटल न्यूज़, दरादा शरीफ़।